हालाणी में बरसात मुतासरन के राशन वठण महांगो पइजी वियो। राशन घुरण तां असिस्टेंट कमिश्नर मेहरापुर असदुल्ला खोखर मुतासरन मथां कूड़ा केस दाख़िल कराए छॾिया। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर बाबर अली जोगी मूजिब मुतासरन पारां असिस्टेंट कमिश्नर मेहरापुर ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो बि कयो वियो। मसमात हसीना कल्होड़ो, रुबीना कल्होड़ो, खुर्शेद बेगम, अरबाब ख़ातून, इकबाल उन्नड़ ऐं ॿियनि चयो आहे त असां खां शनाख्ती कार्ड वरिता विया। राशन वठण लाइ पहुतासीं त तपेदार हक़ानी सहतो शनाख्ती कार्ड वठी चयो त सुभाणे अचिजो। असां 2 ॾींहनि खां एसी ऑफिस जा चकर काटे थकिजी पियासीं। हुननि जो वधीक चवणु हो त राशन एसीअ जे हाउस वटां प्राइवेट मज़दा ऐं रिक्शाउनि में भरिजी वञी रहियो हुयो त असां वरी एसी हाउस अॻियां राशन लाइ एहतजाज बि कयो। राशन त न मिलियो, पर एसी मेहरापुर राति देर सां इरफान उन्नड़, वकार अली समेत 14 माण्हुनि मथां हालाणी थाणे ते FIR कटाए छॾी। हुननि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, MNA सैयद इब्रार अली शाह ऐं DC नौशर फ़िरोज़ खां मुतालबो कयो आहे त साणनि इंसाफ़ कयो वञे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।